नाज़रीन, कायदे अवाम यूनिवर्सिटी के शागिर्दनि नवाब शाह प्रेस क्लब अॻियां हथनि में बैनर खणी यूनिवर्सिटी के इंतज़ामिया ऐं यूनिवर्सिटी अंदर सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो ऐं दाहियो आहे त एहतजाज करण ते खेनि धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ के रिपोर्टर तालिब हुसैन रिंद जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, मां नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां मौजूद आहियां, जिते कायदे अवाम यूनिवर्सिटी के शागिर्दनि सरापा एहतजाज अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयो। हिन हवाले सां छा चवणु आहे? यूनिवर्सिटी जे एडमिन जी नाइल आहे, जिन तरफ़ अॼु असां प्रेस क्लब ते पहुता आहियूं। असां मुसलसिल 5 ॾींहंनि खां उते एहतजाज हुआसीं, पर एडमिन तरफ़ां को बि रब्तो न थियो। उन करे मजबूरन अॼु असांखे प्रेस क्लब ते अचणो पियो आहे ऐं असांजा जेके मुतालबा जाइज़ मुतालबा हुआ, नंढा मुतालबा हुआ, जेके असांजो हिकिड़ो जमहूरी ऐं असां स्टूडेंट्स राइट्स जा मुतालबा हुआ, पर एडमिन तरफ़ां बिल्कुल भी रब्तो न थियो। इन करे अॼु असांखे प्रेस क्लब अचणो पियो आहे। 2 ॾींहं मुसलसल असां सरप आहे एहतजाज पिया कयूं। पहिरें ॾींहुं असां डी चौक ते कयोसीं, 2 ॾींहं उते ऐं 2 ॾींहं असां एडमिन जे साम्हूं मुसलसल असां एहतजाज कयोसीं, लेकिन एडमिन जो उन जे बावजूद को रद्द असांजा नाजायज़ मुतालबा न आहिनि। इहे जाइज़ मुतालबनि जे करे असां इन्हनि खे 1 महीनो पहिरां असां लीगल तरीक़े सां हिकु एप्लीकेशन ॾिनोसीं, लेकिन एप्लीकेशन सभु हिकु बि न 5 असां एप्लीकेशन सभई जेके आला उहिदनि ते वेठा आहिनि, उन्हनि हिकु खे असां वञी एप्लीकेशन ॾेई आहियूं, लेकिन हुननि जे बावजूद बि उन्हनि जो को रद्द अमल न आहे। असांजो इहो ई बसि मुतालबो आहे त असांजा मुतालबा मञिया वञनि ऐं लीगल तरीक़े सां मञिया वञनि। असां हींअर लीगल तरीक़े सां हिते आया आहियूं ऐं पंहिंजो मुतालबा जेके आहे रिकॉर्ड करणु, ऐं इंशाअल्लाह असांखे उमेद आहे त एडमिन असांजे मुतालबनि ते पुरजोश अमल कंदी ऐं असांखे इंशाअल्लाह इहो ई उमेद आहे। त अॼु असांजो लगातार 6 ॾींहं असां प्रोटेस्ट कयूं पिया, पर इंतज़ामिया तरफ़ां असां सां को बि ताउन न कयो वियो आहे। असां 2-3 महीना अॻु में इन्हनि खे एप्लीकेशन ॾेई चुका आहियूं, भाई हीअ असांजा मसइला आहिनि, इहे तव्हां जल्द खां जल्द हल कयो, पर अफ़सोस असां सां को बि ताउन करण लाइ तयारु न आहे। असांजा जेके मेन मुतालबा आहिनि उहे हॉस्टल ते, हिकु त इहो मुतालबो आहे शागिर्दनि खे अलाटमेंट ॾिनी पई वञे, उन्हनि खां फीसूं वरितियूं पियूं वञनि, पर ॻाल्हि जॾहिं खटुनि जी अचे थी, फैसिलिटी जी अचे थी, उन्हनि खे फैसिलिटी न पई ॾिनी वञे। उन्हनि खे न खटूं ॾिनियूं पियूं वञनि, न टेबल न कुर्सी, ऐं उनखां अलावा हॉस्टल ते जेके मेसूं आहिनि उन्हनि ते मयारी खाधो मुहैया न पियो कयो वञे। रेट उन्हनि जा वधाए छॾिया अथनि। सभु त अमीर शागिर्द न आहिनि, काफ़ी ग़रीब शागिर्द अचनि था ॻोठनि मां, कई उहे तालीम हासिलु कनि था, रेट वधाए छॾिया अथनि, बाक़ी मयारी खाधो न आहे। असांजो इहो ॿियो मुतालबो आहे। 3हों मुतालबो इहो आहे जेको तरक़ियाती कम हलाइनि पिया, उहे बि मयारी कमु न पिया कनि। अगर 20% भी जेकॾहिं कायदे अवाम यूनिवर्सिटी ते ख़र्च कयो वञे त कायदे अवाम यूनिवर्सिटी सोनी थी सघे थी, पर अॼु ताईं उहे कमु हले पियो। जॾहिं बि पुरअमन एतराज़ था कयूं, पर एडमिन तरफ़ां को बि रिस्पॉन्स न हुआ। असां पंहिंजे जाइज़ मुतालबनि लाइ हिते आया आहियूं। के वॾा मुतालबा न आहिनि, कोई नंढा मुतालबा, उहे मुतालबा तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हिकु त GH ते नई बेच आयल आहे, उनजी उहा गेट खोली वञे ऐं उन्हनि ते फुल आज़ादी ॾिनी वञे। ॿियो हॉस्टलनि जा खाधा ऐं उनजी क्वालिटी, उनजा बिल घटि कया वञनि। ऐं 3हों मसइलो आहे त जेके AB ब्लॉक जी रिनोवेशन आहे उनखे पूरो कयो वञे ऐं स्पोर्ट्स गाला ॾिनो वञे, या अहिड़ा को इवेंट ॾिना वञनि, लुत्फ़ इवेंट जे शागिर्दनि खे मज़ो अचे। जी तव्हां शागिर्दनि जो ॻाल्हि ॿुधो, इन्हनि जो चवणु आहे त जेका असां जंहिं यूनिवर्सिटी में पढ़ूं था, फीसूं अदा कयूं था, असांखे का बि सहूलियत जेका मैसर न आहे। न सुठो खाधो ॾिनो अथव, न पाणी ॾिनो अथव, न खट ॾिनी अथव, न हितां जा जेके रोड रस्ता आहिनि उहे सही आहिनि। असां सख़्तु परेशानियूं 6 ॾींहंनि खां असां यूनिवर्सिटी में बेड बिल ते एहतजाज करे रहिया आहियूं, लेकिन असां इंसाफ़ जे करे असां नवाब शाह प्रेस क्लब आहियूं त जीअं असांखे इंसाफ़ मिली सघे। कैमरामैन फहद सां गॾु तालिब हुसैन, SS न्यूज़, नवाब शाह।